सिंधी ऑडियो लाइब्रेरी प्रेजेंट्स सिंधी कहानी पेशे खिदमत सिंधी ऑडियो लाइब्रेरी ऐं आवाज़ हनीफ सोडर। हाणे ॿुधो सिंधी कहाणीअ में सिंधी अदब जे ॼातल सुञातल लेखक अली बाबा जी कहाणी चंड ऐं मानी। तॾहिं मां तमामु नंढड़ो हुउसि। मूंखे अॼु बि चिटीअ तरह यादि आहे, हिकु ॾींहुं मुंहिंजी माउ ॾाढी परेशान हुई। मां सुबुह खां बुखायल हुउसि। असांजे घर जो समूरो राशन खुटी वियो हो। सुबुह जो अमां मूंखे हिकु पारूथो मानीअ जो टुकुरु ॿकरीअ जे ॿाड़े खीर सां ॾिनो हो ऐं मथां अची शाम पई हुई। मुंहिंजे पेट में बुख खां वढ पइजी रहिया हुआ। अमां मूंखे पाड़े वारीअ ॾांहुं उधारे अटे लाइ मोकिलियो हो, पर उतां बि जवाबु मिलियो हो। अमां सॼो ॾींहुं पंहिंजियुनि मिठड़ियुनि ऐं लतीफ़ ॻाल्हियुनि सां मुंहिंजी दिलि विंदराईंदी रही, जिन सां थोरीअ देरि लाइ मुंहिंजी बुख जो अहसासु कुझु घटिजी वियो। पर कॾहिं ॻाल्हियुनि सां बि पेट भरिजी सघियो आहे, चाहे उन्हीअ में माखीअ जी मेठ हुजे या केतिरियूं ई लतीफ़ हुजनि, उन्हनि सां पेट नथो भरे सघिजे। पेट जी दोज़ख खे भरण लाइ त सिर्फ़ मानी दरकार आहे, सिर्फ़ मानी, जा मुंहिंजी माउ वटि न हुई। मुंहिंजी बुख रखे रखे ओचितो शिदत अख़्तियार करे थे वई, ॼण ओचितो कंहिं दौलत ते डोंको हणी थे छॾियो। मुंहिंजे सब्र जो पैमानो लबरेज़ थी थे वियो। नेठि मां रही न सघियुसि ऐं माउ जी चोले सां चुंबड़ी पंहिंजी दिलि जो हाल ओरियुमि। अम्मा, मूंखे बुख लॻी आहे। अम्मा मुंहिंजे वारनि ते हथु फेरियो ऐं चयाईं, मरां शाल, हाणे छा कयां? दुकान वारे बि उधार ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। अम्मा पंहिंजी परेशानीअ खे लिकाईंदे मुस्कुराइण जी कोशिश करे रही हुई। ओचितो हुन कुझु सोचींदे चयो, हली आ पुट त पंहिंजो घर ॻोल्हियूं, शायदि किथे पैसा रखी भुलिजी वई हुजां। पोइ त बसि मूं ऐं अम्मा सॼो घर फतोड़े छॾियो। कॿट, जारा, पेतियूं हिकु हिकु करे उथलाए ॾिठासीं, पर किथां हिकु पाई बि न मिली। अम्मा थकिजी अचे मोड़े ते वेठी ऐं मां बि संदसि साम्हूं अची खट ते लेटी पियुसि। ओचितो अम्मा खे का ॻाल्हि यादि आई ऐं चवणु लॻी, अड़े, हिकिड़ी जॻह त पाण भुलिजी वियासीं, वेंझण जे कमरे जो जारो त पाण ॾिठो ई कोन। पोइ त मूं वठी अम्मा जे पुठियां डोड़ पाती, ॼण उते रुपयनि जो मींहुं वसी रहियो हुजे। अम्मा जल्दीअ सां जारे ॾांहुं हथु ढिघेरियो। ख़ुशीअ खां हुन जे वात मां रड़ निकिरी वई, ॼण हुन खे कारून जो खज़ानो मिली वियो हुजे। मिली विया। मूं तेज़ीअ सां अम्मा खां पैसा फुरण लाइ हथ वधाया, पर अम्मा मूंखे रोके छॾियो ऐं चयाईं, न भाई, ईअं न, पहिरियों ॿुधाए घणा पैसा आहिनि मुंहिंजी मुठ में। उहे पैसा अम्मा या पाण बि न ॾिठा हुआ। रुपियो? मूं ख़ुशीअ मां रड़ कई। ग़लति, 8 आना? न। भला 2 आना? न। ऐं जीअं जीअं उन्हनि पैसनि खे ॾिसण लाइ मुंहिंजी बेचैनी वधंदी थी वई, तीअं तीअं मुंहिंजो वाक घटिबो थिए वियो। आनो? मूं आख़िरी वाक ॾिनो। अम्मा हिकदमि पंहिंजी मुठ खोले छॾी। असां ॿिन्ही माउ पुटनि जे वातां रड़ निकिरी वई। 4 आना? पर ॿिए लम्हे असांजो आवाज़ु कमरे में हिकु उदास पराॾो छॾे ॿुॾी वियो। असां ॿिन्ही माउ पुटनि जूं अखियूं फाटल रहिजी वयूं। उहा पावली कूड़ी हुई, कटियल, ज़ंगे आलूदा, पर मुंहिंजी अखियुनि में चमक अची वई। चयुमि, अम्मा हली वेंदी। आचर जी माउ अंधी आहे, शाम जो दुकान ते उहा ई वेहंदी आहे, उन्हीअ खे ॾींदुसि। हश, किना छोकिरा, अम्मा कावड़ मां चयो। स्कूली ॿार थी इहो नीच ख़्यालु तुंहिंजी दिलि में कीअं आयो? छा तोखे ख़बर न आहे त कंहिंखे धोखो ॾियणो गुनाह आहे? मां फिको थी वियुसि। अम्मा बांह जी पूरी ताक़त सां उहा पावली ॿाहिरि उछलाए छॾी। मां वरी अची खट ते लेटियुसि। अम्मा कंहिं गहरी सोच में ॿुॾल हुई। उहा कमरे में हिकु भित खां ॿी भित ताईं अचु वञु करे रही हुई, जीअं असांजो मास्तर हिसाबु ॾियण महिल क्लास में अचु वञु कंदो हो। अम्मा जे चहिरे ते हिकु अजीब तासुरु हो।
ॼण हूअ को वॾो मसइलो हल करे रही हुजे। हुन जा कदम कॾहिं तेज़ थी थिए विया त कॾहिं आस्ते। ओचितो अमां कंहिंजो आवाज़ कोन्हाईंदे बीही रही ऐं चयईं, वञ पुट, उन घोड़े खे वठी आ। मूं कोन्हायो। उहो आवाज़ पुराणा टामे ऐं पितल जा थाम वठण वारे घोड़े जो हो। मूं खेसि वठी आणे घर जे दरवाज़े ते बीहारियो। भाई, हिन वटे जा घणा पैसा ॾींदे? अमां दर जी ओट मां वटे वारो हथ ॿाहिरि कढी चयो। घोड़े जवाबु ॾिनो, 8 आना। अमां हिकदमि चयो, भाई कुझु ख़्यालु त कर, नओं कोरो वटो आहे। घोड़े वटो मोटाए पंहिंजो गाॾो वधाईंदे चयो, माई, अॼुकल्ह महांगाईअ जो ज़मानो आहे, टामे ऐं पितल खे केरु थो पुछे। अमां कुझु देरि त मुंझी बीही रही, पोइ मूं ॾांहुं गौर सां निहारे प्यार सां मथे तां हथ घुमाए चयईं, डोड़ पुट, उन घोड़े खे वटो ॾेई 8 आना वठी दुकान तां अटो वठी अच त तोखे मानी पचाए ॾियां। ॿिए लम्हे मुंहिंजे हथ जी तरीअ ते हिकु आधी सितारे वांगुरु चमकी रही हुई। पोइ मां पूरी ताक़त सां मुठि भीड़े दुकान ॾांहुं डोड़ियुसि। अञा मां दुकान ते पहुतो ई मस हुउसि त आचर दुकान बंदि करे रहियो हो। सेर अटो ॾे, मूं हथ वारी आधी वधाए खेसि चयो। पिणे पैसा मोकिलिया आहिनि छा? हा, मुंहिंजे वात मां निकिरी वियो। आचर यकदमि मुंहिंजे हथ मां आधी वठी चयो, वञ, पहिरें घरां मुंहिंजा पैसा वठी अच ऐं पोइ अची अटो वठि। मूंखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। मूं कुझु चवणु चाहियो थे, पर मुंहिंजे चपनि ते ॼण मोहर लॻी वई हुई। मां लाचार ख़ाली हथे मोटी आयुसि। अमां मुंहिंजो लथल मुंहुं ऐं ख़ाली हथ ॾिसी घबराइजी पुछियो, छो पुट, अटो किथे आहे? पैसा किरी पिया छा? न, आचर पूरे वरिता। मूं रोअण हार को थी चयो। अड़े, इन्हीअ में रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हुन जा त अञा पाण ॾांहुं पैसा आहिनि। अमां, मूंखे बुख लॻी आहे। मूं ॻोढ़ा रोकण जी कोशिशि कंदे चयो। बसि ॻाल्हि बि एतिरी, हली आ त पंहिंजे पुट खे बूंदी ॾियां। बूंदी किथां आई? अमां चयो, पुट सलीम खे भाउ ॼाओ आहे, उन्हनि विराई आहे। पोइ अमां हिकु सासर में बूंदी रखी ऐं गिलास में बकरीअ जो खीरु विझी मुंहिंजे अॻियां आणे रखियो, पर उहा थोरी बूंदी ऐं खीरु मुंहिंजे सॼे ॾींहं जी बुख उजाइण लाइ काफ़ी न हुआ। शाम जा धुआंटल धुंधल का पाछा गहरा थींदा राति जो रूप धारींदा विया। किथां किथां ककरनि जे कारनि तहनि मां को एकड़ बेकड़ तारो टिमकी पंहिंजो नूर निचोए रहियो हो। अमां चयो, पुट, राति पइजी वई आहे, हाणे अच त तोखे निंड विलायत जी कहाणी ॿुधायां। पोइ मां ऐं अमां पंहिंजे खट ते अची लेटियासीं। अमां पंहिंजी बांह मुंहिंजी सेरांदीअ ॾेई मूंखे निंड विलायत जी कहाणी ॿुधाइण लॻी, जिते माण्हू 6 महीना सुम्हंदा ऐं 6 महीना जाॻंदा हुआ। मूं अमां जी ॻाल्हि अध में काटींदे चयो, अमां, उहे माण्हू 6 महीना कीअं सुम्ही सघंदा हुआ? छा खेनि बुख कान लॻंदी हुई? अमां मूं ॾांहुं गौर सां निहारियो ऐं मुर्की चयईं, हा, उन्हनि खे बुख कान हुई, तूं माठ करे ॻाल्हि ॿुध। मूंखे बुख लॻी आहे, मूं ज़िद कयो। अमां जूं अखियूं ऊंदाहे आसमान ॾांहुं खॼी वयूं, ॼण हुन जूं नज़रूं कुझु तलाश करे रहियूं हुजनि, ऐं हुन इंतिहाई भरियल आवाज़ सां चयो, ॾिस पुट, अॼु चंड किथे निकितो आहे? पाण ग़रीब आहियूं, पंहिंजी मानीअ जो हिसाबु चंड वांगुरु आहे। कॾहिं चोथो, कॾहिं अधु, कॾहिं सॼी त कॾहिं आहे ई कोन। मूं ऊंदाहे आसमान ॾांहुं निहारियो ऐं माउ जी कछ में ॻोर निंड में पइजी वियुसि।